टिफी हिक जीनियस मंकी आहे ऐं हिन जी लैब में मज़े जा तजुर्बा थींदा आहिनि। छा तव्हां सॉल्युबल ऐं इनसॉल्युबल मटीरियल ऐं इन जी सेपरेशन ॾिठी आहे? अचो ॾिसूं था टिफी पंहिंजी लैब में ही कीअं करे रहियो आहे। टिफी जे साम्हूं रखियल हिन बीकर में पाणी मौजूदु आहे जिन्हनि में हिन हाणे लूणु विधो आहे। इहो ग्लास स्टीयरिंग रॉड सां हिन सॉल्यूशन खे घुमाए रहियो आहे। हिते पाणी सॉल्वेंट ऐं लूणु सॉल्यूट आहे। Solute is a substance which can be dissolved in another substance. यानी का अहिड़ी शइ जेका कंहिं बि शइ में हल करे सघिजे, इनके सॉल्यूट चइबो आहे। अक्सर करे सॉल्यूट सॉलिड्स हूंदा आहिनि। While solvent is a substance in which another substance is dissolved. जॾहिं त सॉल्वेंट इन्हनि शयुनि खे चवंदा आहिनि जंहिंमें का बि शइ हल करे सघिजे। अक्सर करे सॉल्वेंट लिक्विड हूंदा आहिनि। हिन तजुर्बे सां असांखे इहा ख़बर पवे थी त सॉल्ट हिकु सॉल्युबल मटीरियल आहे, यानी हल थी सघण वारी मटीरियल आहे, छो त इहो पाणी में मुकमल तौर ते हल थी वियो आहे। Salt is a soluble material because it has dissolved in the solvent. पर ॾिसो जॾहिं टिफी पेंसिल जो सन्हो कयल कचरो पाणी में हल करण जी कोशिश करे रहियो आहे त इहो डिज़ोल्व यानी हल न थी रहियो आहे। हिन तजुर्बे मां असांखे इहा ख़बर पवे थी त पेंसिल जो कचरो इनसॉल्युबल मटीरियल यानी हल न थियण वारो मटीरियल आहे, छो त इहो सॉल्वेंट में डिज़ोल्व न थियो आहे। Pencil shavers are insoluble because they have not dissolved in the solvent. Soluble materials easily dissolve in another substance. Insoluble materials do not easily dissolve in another substance. Conduct a similar experiment to find out which of the following materials are soluble in water: sugar, sand, metal, wood, plastic, dishwashing detergents. जी हाँ, हिननि सभिनि मां सिर्फ़ खंड ऐं डिशवॉशिंग डिटर्जेंट सॉल्युबल आहिनि। छा तव्हांखे ख़बर आहे त इनसॉल्युबल मटीरियल खे अलॻि करणु आसान हूंदो आहे? हिन खे ॿिनि तरीक़नि सां कयो वेंदो आहे: फिल्ट्रेशन और डीकैंटेशन। टिफी टेस्ट ट्यूब ते फिल्टर लॻाए छॾियो आहे। हाणे पेंसिल शेवर्स ऐं पाणी जो ही मिक्सचर जॾहिं हिन फिल्टर पेपर मां गुज़रंदो त साफ़ पाणी टेस्ट ट्यूब में जमा थी वेंदो, जॾहिं त पेंसिल शेवर पाउडर फिल्टर पेपर जे मथां जमा थी वेंदो। अहिड़ी तरह फिल्ट्रेशन जी मदद सां इनसॉल्युबल मटीरियल खे अलॻि करे सघिजे थो। इनसॉल्युबल मटीरियल खे डीकैंटेशन जी मदद सां भी अलॻि करे सघिजे थो। टिफी सैंड ऐं पाणी जे हिन मिक्सचर खे टेबल ते रखी छॾियो आहे। गौर करियो त बीकर में मौजूदु सैंड कीअं हेठि वेही रही आहे। 5 खां 10 मिनट्स खां पोइ हीअ सैंड मुकमल तौर ते हेठि वेही वेंदी। हाणे टिफी एहतियात सां पहिरें बीकर जे मिक्सचर खे ॿिए बीकर में विझी रहियो आहे। ॾिसो नए बीकर में साफ़ पाणी जमा थी वियो आहे, जॾहिं त सैंड पुराणे बीकर जे बॉटम ते रहिजी वई आहे। हिन खे असां तक़सीम करण यानी डीकैंटेशन चवंदा आहियूं। सॉल्यूशन मां सॉल्युबल मटीरियल खे भी सेपरेट करे सघिजे थो। छा तव्हां सॉल्ट ऐं वाटर जे हिन सॉल्यूशन मां सॉल्ट खे सेपरेट करे सघो था? How can you separate salt from salt water solution?